वाह सर मासा वेला दोधा जेको वॾा मुंशी आहिनि देरा सरकी नंढो मुंशी आहे मुजीब रहमान मुजीब रहमान निंदवाणी और किफ़ायतुल्ला बखाणी मुंशी आहिनि जेके उहे पिया असां खां पैसा वठनि था 10,000 रुपयो। मां ग़रीब माण्हू किथे आहियां सर मां पंहिंजे बचनि खे पालिया मां हिननि खे पालिया हे क़ुर खे माना पंहिंजे रियाजी साहिब खे अपील थो कयो त हिन ज़ालिमनि मुड़ुसनि खे सब डिवीज़न खां कढ। मां ब्लड प्रेशर जा गोरियूं खायूं था छा खाऊं था मूंखे नथा छॾनि मूंखे कयो किथे मोकिलनि था किथे मोकिलनि था। महिरबानी करे हिन क़ुर जे सदके मसीह जे सदके हिन मुजीब निंदवाणी खे और किफ़ायतुल्ला बखराणी खे हिन डिवीज़न खां कढजांइ हिन ज़िले खां कढजांइ हिन क़ुर जे सदके तंगवानी ताल के दायरा सरकी वारा जेके पुलिस वारा आहिनि उहे सभु मुॾोयरनि सां ॿधियल आहिनि गोलियूं बि सभु ॾोयरनि खे ॾियनि था हर शइ ॾियनि था। मुंहिंजे ग़रीब जो आवाम खे एच हमदली बाजगाणी अर्ज़ु कयां थो महिरबानी करे ऑफिसरनि खे बाला ऑफिसर खे DIG IG साहिब खे अपील थो कयां त महिरबानी करे जे क्रिमिनल मुजीब निंदवाणी वॾो मुंशी आहे किफ़ायतुल्ला बखराणी खे हाणे जो हाणे हिननि खे डिवीज़न खां कढे हिन ज़ालिमनि मुड़ुसनि खां बचायो हिन ग़रीब यतीमनि खे बचाए महिरबानी करे हिननि खे हटायो। अलाह के मन हिन क़ुर जे सदके महिरबानी करे हिन खे हटायो। अलाह के जेके बि प्रॉपर्टी आहिनि हिननि जा इहो छा कढियूं शाका कढियूं प्रॉपर्टी सॼा गुम कयूं गोलियूं ॾोहिरनि खे ॾियनि था सभु ॾियनि था ग़रीब आवाम खे डेरा सरकी जेको बि पुलिस वारा आहिनि उन्हनि खे महिरबानी करे डिवीज़न खां कढे। जेके बि पुलिस वारा पैसा ॾियनि था उहे उते घर वेठा आहिनि जेके पैसा नथा ॾियनि उहे उहे ड्यूटी कनि था। असां ग़रीब माण्हू मिसकिन हिन क़ुर जे सदके पंहिंजे यतीम जे सदके मुंहिंजे मूंखे ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे मां छा आहियां मूंखे हिन ज़ालिमनि मुड़ुसनि खां हिननि खां मुजीब खां और किफ़ायतुल्ला बखराणी खां हिननि खे सब डिवीज़न खां कढी वञे महिरबानी थींदी सर।